Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी छा सुभाणे निकाह पवंदो इहो कीअं थींदो? हाँ, यह तो बचल खान खे ख़बर आहे। फिलहाल ॿिन्हिनि छोकिरियुनि जा निकाह पढ़ाए तूं घर में विहारी काज कॾहिं थींदो इहा तारीख़ पोइ बदिली। बाबा तो मूं पुट खां वधीक चाचा बचल खान जी इज़त कई है, पर ॾिसजांइ बाबा तूं पंहिंजे ग़लति फ़ैसिले ते कीअं थो पछताईं। शहज़ादी जे शादीअ जो फ़ैसिलो शहज़ादी ऐं बचल खान जो फ़ैसिलो आहे। जेकॾहिं बचल खान जो कयल फ़ैसिलो ग़लति थियो न त मां बि कोन पछताईंदुसि। तव्हां भली मूंखे बेख़बर रखो, जीअं बचल खान शहज़ादी जी शादी थो कराए त पोइ मूंखे यकीन आहे तो बचल खान खां संग जा ॾोकड़ वता हूंदा। वाह अदा वाह, अम्मा ये पंहिंजे प्यारे जो कम ॾिसे थी न त पोइ ही शादी जो कहिड़ो तरीक़ो आहे? हाँ हाणे कन खोले ॿुध, मां चाचे बचल खान जी एहसान मंद आहियां जेको मूंखे पंहिंजी घर जी इज़त थो बणाए। ॿुधई न, इन खां वधीक शहज़ादी तोखे ॿियो कुझु बि नथी ॿुधाए सघे। मां ॿुधाईंदुसि छा? मूं वटि ॿुधाइण जा लफ़्ज़ आहिनि। मां नथो ॾियां बचल खान खे संदसि भाउ जे लाइ शहज़ादी जो संग। बसि न, मां हाणे जवान न्याणी पंहिंजे घर में घणो नथो विहारे उथ ॾिस कंहिं धारे खे विकिणी छॾ शहज़ादी। बजे राॼ में त बचल खान खां वधीक कोई अहिड़ो संगी नाहे जेके शहज़ादी ॾे कोई राज वारो ज़हर जो टुक भरे सघे थो जेके बचल खान अथव। ज़हर जो ढुक? बाबा मुंहिंजी भेण ज़हर जो ढुक आहे। को बि राज वारो शहज़ादी जो संग न वठंदो। चाचे बचल खान जे हिन सॼे राज में हिकु तूं ई त बेवकूफ़ आहीं, ऐं तो जहिड़ो हिन पूरे राज में केरु बेवकूफ़ बि न आहे। हाँ साईं, सॼे राज में मां ई त हिकु बेवकूफ़ आहियां। अम्मा ही सभु कुझु छा आहे? तव्हां सभु मूंसां कहिड़ी ॿोली पिया ॻाल्हायो जेका मूंखे सम्झ में ई नथी अचे। तूं गैरत वारे ग़रीब पीउ ऐं मजबूर मां जंहिंजे पुट खे हुनजी ॿोली सम्झ में न अचे पोइ असां हुनखे छा था सम्झाए सघूं? जे भेण पंहिंजे भाउ खे बेवकूफ़ चए त पोइ ज़िद करण बदिरां हुनजो भरजलो थियणु घुरिजे। इन जो मतिलबु का त अहिड़ी ॻाल्हि आहे जेकी तव्हां मूंखां पिया लिकायो। कुझु ॻाल्हियूं ॿुधाइण जहिड़ियूं न आहिनि मुंहिंजी वलनि खान। ग़ैरतमंद पाण ई महसूसु कंदो आहे त मामिलो छा आहे। असां पोइ बि तोखे सभु कुझु ॿुधाए चुका आहियूं। अञा बि जेकॾहिं तोखे कुझु सम्झ में नथो अचे न त पोइ चुप करे वेही रहो। बाक़ी हे मुंहिंजनि हथनि नाले भाऊ बचल खान जे लाइ घटि वधि न ॻाल्हि। बाबा तूं हथ न ॿध। जेकॾहिं बचल खान जी नियत में का बि खोटी न हूंदी पोइ ज़रूर मुंहिंजी का कोताही हूंदी। वलण कादन जे जीअरे तो हिन घर जे भातियुनि खे कॾहिं अखि खणी ॾिठो बि न आहे। तोखे कुझु ॾिसण बि न ईंदो। शहज़ादी जो निकाह थी वञे न त पोइ पंहिंजूं अखियूं खोले रखजांइ। हा, मां पंहिंजूं अखियूं खुलियल रखां। शहज़ादी जे शादी खां पोइ हिन घर में तुंहिंजी ज़ाल बि हूंदी ऐं हर हिकु ग़ैरतमंद पंहिंजे घर जे मामले में अखियूं खुलियल रखंदो आहे। सम्झी त मां सभु कुझु वियो आहियां, पर बाबा पुछंदुसि मां तव्हां खां, बाबा शहज़ादी जो कहिड़ो ॾोह आहे जो बचल खान जे बेकार भाउ सां शादी करण ते मजबूर थी वई? अम्मा ई बाबा त कुझु ॿुधाए न सघंदा, पर शादीअ खां पोइ मां पाण ॿुधाईंदसि सभु कुझु। यार तोखे त समझाए मां थकिजी पियो आहियां। मथे में सूर पइजी वियो आहे। अदा मूंखे रुॻो एतिरो ॿुधायो जेको मां ॿाहिरि ॿुधो आहे उहो सच आहे या कूड़? इहो सच आहे त अदे ईदन जे न्याणीअ जी ख़्वाहिश हुई त हुनजी शादी क़बूल सां थिए। उहा गुझारत बि इहा ई हुई त मां तोसां शादी करण थी चाहियां। इहो ॾोह शहज़ादी वीचारीअ जो। पोइ त अहिड़ी छोकिरीअ खे मुंहिंजी कुंवार बणाइण पसंदि कयो, क़बूलीअ मथे ते हथु रखियोसि न त पोइ कंहिं धारे राॼ में परिणायोसीं। बचल खान गैरत वारो इंसान आहे, कंहिं बि बेॾोहीअ खे सज़ा न ॾींदो। अलाह पाक हर मर्द ऐं औरत खे शादी पंहिंजी मर्ज़ीअ सां करण जो हक़ ॾिनो आहे। शहज़ादीअ को ॾोह त न आहे कयो। अदा ॾोह कीअं न आहे? राॼ जी ॿी त का छोकिरी ईअं करे ॾेखारे। छा करे ॾेखारे? छा कयो आहे शहज़ादी? तव्हां ॾोह कंदे शहज़ादी खे ॾिठो आहे? तूं त पढ़ियल लिखियल आहीं सजल खां।
त औरत खे एतिरो भक न आहे त पंहिंजी मर्ज़ीअ सां शादीअ जी ॻाल्हि करे सघे। अबा सचल तूं पंहिंजी मर्ज़ी ॿुधा त छा थियणु घुर्जे, तूं छा थो चाहीं? सचल खान त सभु कुझु चई चुको आहे त शहज़ादी खे इन ॾोह में जाहिलनि जे कानून मुताबिक़ मौत जी सज़ा ॾिनी, न त वेचारी शहज़ादी खे धारे ॾेह में विकियो वञे। सचल खान इहा त ख़बर अथई न त मुंहिंजे मथे ते बिरादरी जी पग आहे ऐं असां उन्हनि जाहिलनि इंसाननि मां आहियूं जेकी जहालत वारे दौर में पंहिंजी न्याणियुनि खे पंहिंजे हथनि सां दफ़न करे छॾींदा हुआ। अॼु बि असां में अहिड़ा जाहिल इंसान पैदा थी पिया आहिनि जेके पंहिंजी न्याणियुनि खे जीअरी ज़मीन में दफ़न करण बदिरां ज़िंदगीअ जे ज़िल्लतुनि वारे क़ब्रिस्तान में ज़िंदा लाश बणाए ख़ुशि थी ग़ैरतमंद था सॾनि। बच्चल खान में इहा उम्मीद ई न रख। अदा एतिरे ॻाल्हाइण खां सुठो आहे त तव्हां ख़ामोश रहो। वकील त मां आहियां, तव्हां शहज़ादी जी सुठी वकालत बि नथा कयो। हरूभरू हिन छोकिरीअ खे एतिरी अहमियत छो था ॾियो जे ॾिठो वाइठो ॾोह कयो आहे? मामा बचल खान तूं हाणे चुप रह। मां घणो पढ़ियल त न आहियां पर मूंखे अखरनि जी सुञाण ज़रूर आहे। मामा सचल खान असां औरत जी केतिरी इज़त करण वारा आहियूं। हिकु दफ़ो हिन ॾेह जे ॾाहे ऐं माणपे सां मोहबत करण वारे शाइर लतीफ़ सरकार जो रिसालो पढ़ी ॾिस, तोखे सभु कुझु सम्झ में अची वेंदो। छॾ सावल बाबा, अंधनि जे अॻियां रोअण अखियुनि जो ज़ियान आहे। ही पढ़ियल लिखियल जाहिल आहे। सचल खान बस हद ख़तम थी वई। समझ में अचई त शहज़ादीअ सां शादी कर, न समझ में अचई त तुंहिंजी मर्ज़ी। असां तोखे एलाज़ कोन था कयूं। शहज़ादी जहिड़ी बि आहे इहा ई आहे। सचल पुट कुझु बि न आहे, तूं शादी कर। मां बि त इहो ई थो चवांसि त मामा साईं खे राज जे अॻियां ॾिठो न कर। ही तुंहिंजी पीउ जी जाइ ते हिन जी इज़त कर। भले करायो शादी, खिलायो मूं ते राज, झुकायो मुंहिंजो कंध, अदा जी त इज़त बची वेंदी न। असां तो मथां राज खिलाइण लाइ शादी नथा करायूं। ठीकु आहे, कोन था तोखे शादी करायूं, भली न बचे मुंहिंजी इज़त। कुझु त ख्याल कर सचल, वॾो भाउ अथई। ही जे इनकार कंदो त पोइ अदा ईदन जी धीअ जो छा थींदो? हिन महिल हिकु भाउ वटो मायूस थियो आहियां। ज़रूर कंहिं ॿिए भाउ जो दर खड़काईंदुसि। जे सुभाणे अदे ईदन जी न्याणीअ जो निकाह न थियो त उहा बि बच्चल खान जी बेइज़ती आहे। हिन जे बदिरां सुभाणे राज जे कंहिं ॿिए नौजवान जो निकाह पढ़ाइबो ऐं सुभाणे पूरो राज ॾिसंदो त बच्चल खान जे भाउ बच्चल खान जी केतिरी इज़त कई आहे। अदा साईं मेणा न ॾे, कंदुसि मां सुबुह निकाह। शायदि अहिड़ी छोकिरी जी मां इज़त न करे सघां। जेको वॾे भाउ जी इज़त नथो करे, जे ज़ाल जी इज़त न कई त छा थी पियो? शहज़ादी पंहिंजी इज़त कराइण ॼाणे थी। बाबा साईं अचे चांहि पियो। यार छॾ चांहि खे, राति खां वठी मूंखे मानी न वणी आहे। ख़ैर आहे बाबा साईं, तूं परेशान छो आहे? अदी नूरां वारो मसइलो आहे न, मूंखे ख़बर पइजी वई आहे। मां हिन मसइले खे हल करे वठंदुसि। वाह क़बूल। नूरां जी ॻाल्हि त पंहिंजी जाइ ते। फोग फ़क़ीर खां जेको बचल खां संग वरितो आहे न, मां उन ते थो सोचां। अदी अमीरा सां त मुंहिंजी सॼी ॻाल्हि पकी थियल हुई। बाबा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मिटी माइटी भला ज़ैफ़ूं कंदियूं आहिनि छा? चाचे फोग सां पक कयो आहे न? अबा खैरल फोग सां छा पक कयां? तोखे ख़बर कोन्हे त फोग उथंदो वेहंदो ई माई जे इशारनि ते आहे। बाबा साईं ग़लती तुंहिंजी आहे। अबे बचल खान सां सखड़ी सलाह करी त बि चाचे फोग वारो संग न वठी आहे। ख़ैर आहे बाबा साईं, ॿिया संग कोन आहिनि छा? हिन में बि असांजी भलाई हुजे। अबा
इन्हे में भी का रब जी रज़ा थी जे मूंसां न अदे उर्सा और हशर थिया त पोइ आऊं कंहिंखे दां ॾियां? इहा ॻाल्हि न कर बाबा, असां को अदी नूरां जो पासो खयो आहे छा? बाबा जे अगरि अदी नूरां सहुरे जी इज़त नथी करे त इहो महरम जो ॾोह आहे। छा जो महरम जो ॾोह आहे? महरम ऐं अदो उर्स असांजी इज़त जे ख़ातिर ख़ामोश आहिनि। महरम अहिड़ो हशर करेसि जो इहा नूरां उर्स जा पेर धोई थिए। बाबा साईं अदी नूरां सम्झी वेंदी। अॼु निकाह आहे, छा सोचियो अथई? बाबा का अॼु त आहे कोन को। पोताक में निकाह पढ़ाइबो, वध में वधि घोटनि खे रुगो 2-2 जूं कंढियूं पाराइबियूं बसि। बाबा साईं अदो खिरल वञे गाह ते ऐं तूं वञ उता कर, मां शहर वञी करे कंढियूं ठाराए थो अचां। फिलहाल तूं खैरल सां गॾु गाह ते वञ, कंढियुनि सां पोइ पुॼी पवंदासीं। बाबा साईं मां गाह कोन, गाह वञी अदो खिरल कर, मां वञा थो शहर कंढियूं ठाराए। वञी साईं ठाराए। इन पुट खां सवाइ पोइ गाह असां वटि थींदो ई कोन न। थोड़ा देर न कर, सोबारे वारनि खे साण करे पंहिंजो पहिरियों शिकार जेरे पिंजरे में कैद कर, समझी वे न? करम खान तूं फिक्र न कर, सम्झ त इहो शिकार थी वियो। ॻाल्हि ॿुध, शिकार सुञाणे त सघंदे न? उहो मुंहिंजो ॾिठल आहे करम खान, तूं मूं ते छॾे त पोइ खणो हथियार, चढ़ो गाॾीअ में। जॾहिं तव्हां इहो शिकार कंदो न त पोइ ॿियो शिकार करण जो शेर दिल वारनि खे मौक़ो मिलंदो। एस करम खान तव्हां घबरायो न, सोफारे वारनि लाइ हिकिड़े मिंट जो कमु आहे। शेर दिल तव्हां बि वञो, बनीअ ताईं पहुची फसल मां लिकी वञी बचल जे ॻोठ जे भरिसां पहुचो। जीअं ई बचल जा माण्हू बेहौसला थी सोढे वारनि जे पोयां लॻनि त तव्हां वञी पंहिंजो शिकार कजो ऐं शिकार करे वञी कच्चे पुॼायो। बाक़ी शिकार मां पाण कंदुसि। करम खान जे कर खां रब बचाए, पर जहिड़ा शिकार बचंदा कोन। अच सचल खान अच, हेॾो पढ़ियल लिखियल माण्हू, अड़े सभु फोन ते ॻाल्हियूं न आहिनि कबियूं। हाणे मूंखे रूबरू हाल अहवाल ॾे। करम खान ॻाल्हि हाणे पधरे पट पई आहे, मां अहिड़ी छोकिरीअ सां शादी कीअं कयां? अड़े शुक्र आहे शुक्र जो इहा ख़बर तोखे पाण पइजी वई त इहा छोरी सॼी उमिरि कबूल सां कुर्ब वंडींदी रही आहे। मूं तोखे चयो हो न त मां तुंहिंजी इहा शादी थियण कोन ॾींदुसि, छो त तूं आहीं गैरतमंद माण्हू ऐं इहो बचल तुंहिंजे मथे ते बेगैरतीअ जो ताज ॾिसण थो चाहे। हा करम खान ईअं ई आहे। हाणे इहो ॿुधाए त मां छा कयां? कुझु थिए थो पोइ निकाह आहे। अड़े निकाह कोन थींदो, तूं मोटी वेंदे त निकाह थींदो न। सम्झार, हीउ असांजो महिमान आहे, हिनखे वठी वञ, हिन जी ख़िदमत कर। अम्मा भला नेरन पाणी बि मिलंदी या सॼो ॾींहुं सखणे हवा ते हूंदासीं? कॾहिं के चओ त पचाए खारायव, आऊं छोकिरी खे कोन चवंदुसि त हाणे उथी अटो मले ॾे। तोखे केरु थो चए त न्याणीअ खे चओ त मानी पचाए? तोखे मानी पचाइण कान ईंदी आहे छा? संदन सुकी। बस कर हाणे,
हिन उमिरि में मूंखे पंहिंजा हथ कोन साड़ाइणा आहिनि। वाकई अबा अम्मा हाणे पोड़ी थी वई आहे। अदी जी शादी खां अॻु एतिरो त सोचे हा का घर में नोह पढ़ाए अचे हा जेका महल सां मानी त खाराया। अबे खे एतिरो अकुल आहे किथे? मानी असांजे लाइ मसइलो न आहे, वरी बि तूं ऐं अम्मा ऐं अबो ई परेशान थी। तूं बाबा पंहिंजे पेट जो सोच, असांजो फिक्र न कर। हेड़े है हिक ई न्याणी हुई, उहा बि ख़ैरात में ॾेई छॾी। मूंखे इहो ॿुधा मुंहिंजे हिन पुटनि जो थींदो छा? परणजी वेंदा तुंहिंजा पुट कोन था रहजनि, जिन खे न्याणियूं न आहिनि उन्हनि जा पुट कोन था पणजनि जो तुंहिंजा पुट रहिजी वेंदा। अम्मा तो त चयो पिए त मां हीअं करे छॾींदुसि, मां हूअं करे छॾींदुसि। अरे अब्बा वसऊं त मूं कोन घटायो न, पर बचल ख़ान कहिड़ी तरह पंहिंजे भाउ खे शादी लाइ राज़ी कयो आहे। मूंखे ख़बर ई कान्हे कल्ह कहिड़ो तुंहिंजो नसीब फिटल आहे, न त अॼु सचल ख़ान जे बदिरां तुंहिंजे मुंहं ते मोड़ हुजंदा। वाह मां वाह, तूं त गुजा गुजा पई खाट हणी। तंहिंजो मतिलबु चइबो त तूं मूंखां वधीक राणे खान खे थी प्यार कर। असां वॾनि पुटनि खे विहारे, तूं नंढनि पुटनि खे मोड़ ॿधण जा ख़्वाब थी। हाँ से तूं कमाई करण दो दो ये शादीअ जे लाइ तुंहिंजी मां ख्वाब ॾिसंदी। बजराणी ही भला कहिड़ा फॾा शुरू कया अथई? मूं छा जा फॾा शुरू कया आहिनि? फॾा त हाणे ॾिसजाए न, अदा बचल ख़ान जे घर में शुरू थींदा। जंहिं पंहिंजे भाउ खे अदे ईदर ख़ान जी छोकिरी जा लक्षण ई न ॿुधाया अथसि। हाँ माना त तूं बचल ख़ान जे भाउ जा कन भरण वई। मूंखे कहिड़ो लाचार पियो, मुंहिंजे लाइ ईदन जी धीउ वञी खूह में किरे, खॾ में वञी पवे बचल जो भाउ। मवाली मुड़ुस ज़रूर है, पर अल्लाह पाक अखियुनि में हया ॾिनो, कॾहिं बाबे साईं सां सीनो न साए। हा बाक़ी बसि हाणे असांजो अंगल बि खणी पूरो कर। अड़े कहिड़ो अंगल पूरो कयां? अबा अदा जी मुंहिंजी गॾु शादी करायो, पोइ तूं ई अम्मा वेही हिक ई खट ते गॾु वेठा खाओ। फकीराणी जॾहिं न धीउ हिन घर मां पणिजी वई, पोइ ॾिसजां तुंहिंजा ऐं तुंहिंजे पुटनि जा मज़ा। पुराणी उथो चइनि खटोलनि ते के रिलियूं रखो, कि मथनि खां विहाणा सियाणा रखो। छोकिरियूं मोकिलियूं वेंदियूं ॻोठ जूं, उनखे चांहि जो चुको त पियारणो पवंदो न। चाहे वरी केरु कंदो? बसि शरबत जो शीशो घुराए थी रखां, जेका बि न्याणी ईंदी गिलास ठाहे ॾींदीसां। खबर लीमा ख़ैर त आहे? न दुआ न सलाम, ईअं के वेही रहिया आहियो? छा जी दुआ छा जो सलाम, कहिड़ो असांजा भाइरनि भाई पी मल्हाई आहे। अॼु ताईं असांखे हिकिड़े हिकिड़े भाउ बेइज़तो कयो आहे। अॼु खां पोइ असां बचल ख़ान खां सवाइ न कंहिंखे बि सलाम कोन कंदासीं। हा अदा लीमा, मां त तव्हां लाइ कॾहिं बि कोन विड़ियो आहियां। विढ़ियो त नहीं, पर जिन असांखे बेइज़तो कयो आहे न उन्हनि जो भर झलियो त आहीं न। अदा उर्स पुट पढ़ायो, उन बि असांखे बेइज़तो कयो, हाणे भोग थो न्याणी उथारे, उहो बि पुटनि समेत असांजी बेइज़ती पियो करे। असां लाइ कहिड़ी ॻाल्हि ॻोठ में ॻणे वेठा आहियूं? अदा लीमा ॻाल्हि ॿुध, भला राज वारा मूंसां जहिड़ो कोन था कनि? माना त असां ख़राब आहियूं? तव्हां जहिड़ा जाइल न सॼे ॻोठ में न आहिनि, हर कंहिं सां विड़िया वेठा आहियो। तूं थधो थी ॻाल्हाए, कुंभर ऐं कुंभर हिकिड़ी खट त ठाहे ॾेखार, घणा विझी ठाहे ॾेखार, भला हिकु कोडर खे गन विझी ॾेखार। लीमा इहो सुठो कोन थो करीं, जेको थो ॻाल्हाए उनजी ॻिचीअ में थो पवीं। मां यार इज़त वारो मुड़ुसु आहियां। तूं इज़त वारो माण्हू आहीं, बाक़ी असां असुल कावड़ अहिड़ी थी अचे जो। बस 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 अदा ख़बर, कावड़ हराम आहे, खाई छॾे। हा अड़े हेॾे ॿई ॼणा ॻाल्हि त ॿुधो, तव्हां भला हिन सॼे ॻोठ वारनि खे चरियो सम्झो आहे छा? वतो त हर कंहिं सां जुठियूं कंदा, भला ज़माने में हलणो अथव या न? अदा लीमा राज जे चङे मुड़ुस जी ॻाल्हि ॿुध, असुल कावड़ त अहिड़ी थी अचे जो। मां हाणे तव्हां ॿिनि खे अहिड़ो सबक़ पढ़ाईंदुसि जो सिधा थी वेंदव। वॾी ॻाल्हि आहे साईं, सॼे राज खे बचल ख़ान थियण जो शौक़ु आहे। छा घंटेरो ख़ान उहो बि असां सां टोक ठठो लधो करे, ख़ुदा जो शान आहे साईं। वाह मुंहिंजा मौला। ॻाल्हि त ॿुधो, तव्हां ॿई एतिरा ठाहूका आहियो छा
सॼी बिरादरीअ को पाण खे भलो था सम्झो मियां एतिरो कयो जंहिंमहिल मरो त को भाव अचे कुल्हे कांधी थिएव को गुस्ल कफन ॾेव ऐं जनाज़ो पढ़ेव। ॿुध दालीमा ॿुध कांडेरे खां सवाइ असांजे ॻोठ में असांजो कांधपो कोन थींदो को जनाज़ो कोन पढ़ंदो पोइ असांजो हिन ॻोठ में रहण जो फ़ाइदो। अदा ख़बर ॻोठ मां लॾीन असांजा दुश्मन असां छो लॾियूं अदा असां कांटेरे जड़नि जा कांध पाते ते वेही खाईंदासीं पर फोग फ़कीर जे न्याणीअ जे निकाह में शरीक कोन थींदासीं। हा हलो तली दुकान खोलियूं। हलो हलो तव्हां खां सवाइ बि निकाह थी वेंदो तव्हां को फिक्र न कयो। रुखे हावत निकाह में छा लाइ वेंदव हुजे या भत गिरह जो आसरो त साईं संतरा ॿधी वियो आहे बचल खान भत न करे तव्हां ॿिन्ही सां त वॾो ज़ुल्म कयो अथई वेचारा भाइरी सॾु भरण खां सवाइ ढो हणनि हा न। हाओ अदा हाओ पोटनि जे तौर ते न जेके तूं भंडरू कुहंदे उहे असीं कोन खाईंदासीं। हल उथी दालीमा त हलऊं असुल कावड़ ते अड़ी थी अचे जो। बस 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 कावड़ हराम आहे पर बचल खान पंहिंजो भाणे जे परणाए ॾिसे त ख़बर पवंदी। पाण में तव्हां न ॻाल्हायो तव्हां बचल खाने खे फोन कयो। हा बाबा फोन कयो ना बचल खाने खे। छा थियो आहे छाजी फायरिंग हुई? साहब अहमद कयो जीअं जे उमिरि असांजो खजी वियो आहे। केरु खजी वियो? कबूल खान खजी वियो आहे बचल खाने खे फोन कयो वो गरीब सभा मज़लूम आहे। न न कबूल के धाड़ेल छो अगवा कंदा कबूल वरी कहिड़ो करोड़पति आहे मूंखे ख़बर आहे त हिनखे कंहिं अगवा कयो आहे। हाँ बचल खान जल्दी ॿुधा असां लाइ छा हुकुम ऐं उहो ई कंदासीं जेको तव्हांजो हुकुम हूंदो ईअं न थिए जो देरि थी वञे असांजा मुड़ुस मारिजी वञनि। त पोइ मुंहिंजो बि तव्हां सां वाइदो आहे जे कबूल खे करम खान मारियो त पोइ करम खान जी क़बर बि कबूल सां गॾु ठहंदी। बाबा साईं वो मरंदो कबूले खे असां आज़ाद कराईंदासीं मरंदो त करम खान मरंदो। सामल सचल खान किथे आहे जल्दी सॾु करे अचीस। बाबा साईं सचल खान त शहर वियो त पोइ तूं ॿुधाए सावल छा कजे? बाबा साईं फ़ैसिलो त तव्हां कयो असांजे लाइ तव्हां हुकुम कयो। अदा बचल खान देरि न कयो। मूंखे ख़बर आहे पीराणा अॼु मां तव्हांजे अखियुनि में रत थो ॾिसां। वञो जे वणेव थिए कयो वञे कबूल जी हयाती हूंदी त बची पवंदो। मां सम्झां थो अॼु तव्हां मुंहिंजो फ़ैसिलो कोन मञींदो। बाबा साईं अॼु असां मां को बि अखर कोन कुझंदो जेको तव्हांजी ज़बान सां हुकुम हलंदो उहो ई थींदो। बचल खान राज जा चङा मुड़ुस असां न आहियूं बेशक असांजो अंदरि उॿरे थो पर कंदासीं उहो जेको तव्हां हुकुम कंदव। बाबा साईं जल्दी ॿुधायो ख़ुदा जे वास्ते तव्हां मुंहिंजी चओ पिया। अॼु मां करम खान सां अखियूं अखियुनि में मिलाए आम्हूं साम्हूं थी ॻाल्हाईंदुसि जेके बि मूंसां हलो आहे मुंहिंजे पोयां अचे। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।